ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुतल। लाहौर जे हवाई अॾे ते मुस्लिम लीग नून जे सदर नवाज़ शरीफ ऐं वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ईरानी सदर जी आजियां कई। ईरानी सदर लाहौर में अल्लामा इक़बाली मज़ार ते हाज़िरी बाद इस्लामाबाद रवानो। इस्लामाबाद में ईरानी सदर ऐं सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, स्पीकर क़ौमी असेंबली ऐं सेनेट चेयरमैन जे विच में मुलाक़ातूं थींदियूं। मुलाक़ातुनि में ॿितरफ़नि लाॻापनि ऐं ख़िते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ईरानी सदर तेहरान जे हवाई अॾे तां पाकिस्तान रवानगी वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जे दौरे जो मक़सदु वापार ऐं इक़्तिसादी लाॻापनि खे हथी वठणु आहे। मुलाक़ातुनि में सरहदी सलामती ऐं इलाक़ाई अमन अमान बाबति ॻाल्हि ॿोल कई वेंदी। मसूद पज़ेश्कियान जो ईरानी सदर जी हैसियत में पाकिस्तान जो पहिरियों सरकारी दौरो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो मुल्क में गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गानियुनि समेत परॾेही शहरनि खे मुल्क बदर करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ारत समूरनि ज़िलनि जी इंतज़ामिया पुलिस ऐं जेल खाते खे गैर क़ानूनी तौर रहंदड़ परॾेही शहरनि खे गिरफ़्तार करे मुल्क बदर करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। अंडर ट्रायल अफ़गान शहरनि खे मुल्क मां निकाली ॾियण लाइ फॉरेन एक्ट जो कलम 14 बि लागू थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ारत जो चवणु आहे त प्रूफ ऑफ रजिस्ट्रेशन कार्ड जो मुदो 30 जून ते ख़त्म थी चुको, जे बाद POR कार्ड रखंदड़नि जो पाकिस्तान में रहणु गैर क़ानूनी आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो मुल्तान शामली जो दौरो। क़ौमी इतिहाद ऐं सिविल मिलिट्री हमाहंगी ते ज़ोर, क़ौमी ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सालमेल जे तहफ़्फ़ुज़ जे अज़म जो इज़हार। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे मुल्तान शामली जे दौरे दौरान फॉर्मेशन जी ऑपरेशनल तैयारियुनि ऐं तरबियती सरगर्मियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। ISPR मौजूदु पाक फ़ौज में जदीद Z-10 अटैक हेलीकॉप्टर भी शामिल कयो वियो आहे। हीउ हेलीकॉप्टर हर मौसम में राति जे वक़्तु बि दुरुस्त निशानो लॻाइण जी सलाहियत रखे थो। आर्मी एविएशन में जदीद निज़ाम जी शमूलियत अहम संग मेल करार। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर हथियारनि जी हिकमत अमली जे कामयाब मुज़ाहिरे खे बि साराहियो। मीडिया के केतिरा ई चैलेंजिस आहिनि। साफ़ हथ करण जहाद खां घटि नाहे। सच ॻाल्हाइण जी ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी आहे। जॾहिं बि मीडिया ते पाबंदी लॻी, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सहाफ़ियुनि सां गॾु रही सदर आसिफ ज़रदारी सहाफ़ियुनि लाइ मनसूबा शुरू कया। आसिफ ज़रदारी जो बिना सबब मीडिया ट्रायल कयो वियो। अवाम कूड़ी ऐं ग़लति ख़बर खे अॻिते न वधाए। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कराची में तक़रीर खे ख़िताब। चयईं PP कंहिंखां बि बदिलो नाहे वरितो। PP ख़िलाफ़ मीडिया ते कूड़ी वावेला कई वई। सिंध जी अस्पतालूं सभिनी लाइ मुफ़्त आहिनि। दुनिया जी ॿियनि मुल्कनि मां माण्हू इलाज लाइ सिंध अचनि था। सिंध हुकूमत 93,000 नौकरियूं ॾिनियूं आहिनि। दुनिया जे सभ खां वॾे घर ठाहिण वारे मनसूबे ते अमल जारी आहे। अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। ट्रांसपोर्ट ऐं सिहत जे शोबे ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। बानी PTI जी भेण अलीमा ख़ान बेरोबियर मिशाल यूसुफ़ज़ई जे सेनेटर बणिजण ते नापसंदीदगी जो इज़हार करे छॾियो। मिशाल यूसुफ़ज़ई जे सेनेटर चूंडजण जे सवाल जे जवाब में अलीमा ख़ान चयो त मिशाल यूसुफ़ज़ई जड़नि ते पंहिंजो वक़्तु ज़ाया नथी करणु चाहे। सेनेटरशिप जो फ़ैसिलो इंसाफ़ ऐं मेरिट ते थियणु घुरिजे हा, ऐं मिशाल खां वधीक ॿिया माण्हू मेरिट ते पूरो लहंदा हुआ। PTI जे एहतिजाजी तहरीक जे हवाले सां अलीमा ख़ान जो चवणु हो त तहरीक बानी PTI जे ॿारनि सां मंसूब नाहे। एहतिजाजी तहरीक बानी जी आज़ादी ताईं हलणी आहे। असां तहरीक जो हिसो ज़रूरु बणिजंदासीं। असांखे गिरफ़्तार करणो आहे त करे वठनि। बानी खां पुछियो वियो त छा अव्हां जा ॿार पाकिस्तान अची रहिया आहिनि, त बानी चयो त तहरीक हलाइण लाइ ॿारनि जो पीउ ई काफ़ी आहे। बानी पंहिंजे ॿारनि खे पाकिस्तान अचण खां नाहे रोकियो, उहो कूड़ आहे। लाहौर खां रावलपिंडी वेंदड़ इस्लामाबाद एक्सप्रेस जूं 6 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। 48 मुसाफ़िर ज़ख़्मी। रेलवे अख़्तियारियुनि जो चवणु आहे त ट्रैक जी बहाली में कुझु कलाक लॻी सघनि था। ट्रेन हादसे जो ज्वाइंट सर्टिफिकेट जारी। रेलवे अमलदारनि मौजूदु पटड़ियुनि जी हालत ख़राब हुजण सबबि हादसो पेश आयो। रेलवे खाते जे तर्जुमान मौजूदु इस्लामाबाद एक्सप्रेस सां हादसे बाद समूरनि मुसाफ़िरनि खे बसुनि में सवार करे मंज़िल तरफ़ रवानो कयो वियो ऐं रेलवे खाते तरफ़ां समूरनि मुसाफ़िरनि खे खाधो बि फ़राहम कयो वियो। रावलपिंडी लाहौर लाइ मुसाफ़िर ट्रेनुनि जो रूट आरज़ी तौर तब्दील।
मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद समेत पंजाब, खैबर पख्तूनख्वा, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोड़ा। लाहौर, रावलपिंडी, गुजरांवाला, हरीपुर, पिशावर, एबटाबाद, चारसदा, कर्क, सवात, मंगोरा ऐं हज़ारा डिवीज़न में ज़िलज़िले सबबि माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। गिलगित बल्तिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि बाला, झेलम वैली ऐं चनार में ज़िलज़िले जा लोड़ा महसूस कया विया। ज़िलज़िले जी शिदत 5.4 ऐं ऊंधाई 114 किलोमीटर रिकॉर्ड। आसफा भुट्टो ज़रदारी सच मेल में न्याणियुनि जी तालीम लाइ बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल जी पीढ़ी जो पथर रखी छॾियो। सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूअ बि ख़ातून अवल सां गॾु हुई। आसफा भुट्टो ज़रदारी बोर्ड मुतासिर औरतुनि में घरनि जे मालिकाणनि हक़नि वारा काग़ज़ पिणु तक़सीम कया। आसफा भुट्टो जो चवणो त सिंध में 21 लख घर ठाहिण वारी स्कीम पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तारीख़ी कमु आहे। सखर में प्रोफेसर डॉक्टर किरपाल दास जी गाड़ी मथां फायरिंग टेक्नीशियन मारिजी वियो। सखर जे एयरपोर्ट थाणे जी हद में वाक़ियो पेश आयो। पुलिस मूजिबि डॉक्टर किरपाल दास सखर खां खैरपुर वञी रहियो हो त सखर बिरादवर हथियारबंदनि गाॾी मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी। डॉक्टर किरपाल मौजूदाणे तौरु महफ़ूज़ रहियो। टेक्नीशियन वज़ीर अली मारिजी वियो। कराची में नाले वारे वकील ख्वाजा शमसुल इस्लाम जे क़त्ल जो केस दाख़िल। FIR में इमरान आफरीदी समेत 7 जवाबदार नामज़द। दहशतगर्दी क़त्ल ॿिया संगीन नोयत जा कलम लागू। SSP क्यामाड़ी जी सरबराही में जांच कमेटी क़ाइमु। ख्वाजा शमसुल इस्लाम जे क़त्ल ख़िलाफ़ सिटी कोर्ट मलीर ऐं दादू में वकीलनि जा एहतजाजी मुज़ाहिरा। नवां जदोई वेझो हथियारबंदनि जो घर ते हमलो, घर धणी क़त्ल, 1 ॼणो ज़ख़्मी। ॻोठ फ़कीर अली बख़्श खोसे में हथियारबंदनि घर ते हमलो कयो। फायरिंग में घर धणी मोहम्मद अली खोसो मारिजी वियो। संदसि पुटु मुख़्तियार अली खोसो सख़्तु ज़ख़्मी। वारसनि मूजिबि घर ते हमलो करे ज़ुल्म कयो वियो आहे। जांच करे इंसाफ़ कयो वञे। कराची में दो दरिया भरिसां समुंड में टपो ॾींदड़ 2 ॼणनि मां हिकु शख़्स जो लाश अटकियो वियो। पुलिस मूजिबि समुंड में टपो ॾींदड़ 3 ॼणनि मां औरंगज़ेब आलम नाले हमराह जो लाश हथायो आहे। 2 ॼणनि जी ॻोल्हा जारी। मलीर वेझो शेरपा कॉलोनी वटां नाले मां हिकु शख़्स जो लाश इलाइक़े वासियुनि जे इतला ते क़ाइदाबाद पुलिस लाश खणाए जिना अस्पताल मुंतक़िल कयो। फोटी जी सुञाणप न थी सघी। कराची में बल्दिया वारे इलाइक़े में रईस ॻोठ भरिसां ट्रक ऐं ट्रालर में टक्कर, नीगर फौत, लाश सिविल अस्पताल मुंतक़िल। फौती जी सुञाणप न थी सघी। बाबरा जिमखानी निजकारी खिलाफ मुलाजिम सराबा एहतजाज। हैदराबाद, नवाबशाह, दादू, उमरकोट में बाबरा मुलाजिमनि पारां कम छॾ हड़ताल ऐं एहतजाज। टने मोहम्मद खान, मटियारी, सामारो, राणीपुर में बाबरा मुलाजिमनि पारां एहतजाज। मुलाजिमनि जो चवणु आहे त बाबरा जी निजकारी क़बूल न कई वेंदी। मुलाजिमनि जूं पघारूं वधाइण, सन कोटा ते अमल समेत समूरा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि।